DHN News। समाजी तंज़ीम सुजाग नौजवान इताद वगण जा नौजवान हुकूमत पारां कयल महांगाई ऐं आवाम दुश्मन फ़ैसिलनि सबबि रोडनि ते निकिरी आया। टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। उन जे मौक़े ते सुजाग नौजवान इताद वगण जे अॻुवाणनि गुलाब वगण, सेठ मुख़्तार अली वगण, नज़ीर वगण, मखण ओड, यूनस वगण ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त मुल्क में महांगाईअ जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। ग़रीब तबिको सख़्तु परेशान थी वियो आहे। सिंध हुकूमत अटे समेत खाधे पीते जे शयुनि जे अघनि ते कंट्रोल करण में नाकाम थी वई आहे। वधंदड़ महांगाई सबबि पोरियो तबिको फ़ाक़ाकुशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन्हनि वधीक चयो त हुक्मरान करप्शन में पूरा आहिनि ऐं आवाम महांगाईअ जे चकीअ में पीसिजी रहियो आहे। उन्हनि हुकूमत ऐं अदलिया खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर अटे समेत ॿियनि खाधे पीते जे शयुनि जा अघ फौरी तौर घटाया वञनि त जीअं पोरियो तबिको घर जो गुज़र सफ़र करे सघे।